सिकत तुझी सिपरी मुखे कयो तंग तमाम ओ सिकत तुझे सिपरी मुखे कयो तंग तमाम ओ फिटी वियो आराम दिल भर तुझे दीदार ला अस्सलाम वालेकुम भाई आम साहिद पुनल छाया। अच्छा ये मुझा साथी बचायो भेजे त यो एजाज यो भी असो साथी है गुलकार जो भी उन थी सके तो गाना बटे बुधाए तो लासियम बलोचियम हो जमील अहमद वो दौलकत असो यो सादो सिस्टम एक बड़ी गारी भी सिस्टम कलप असो है बेले शहर में जड़ो लासी असो जो भी सिस्टम है तवा दोस्तन के अग्या पेश कयोसी जो भी असो फन वो तवा जगह पेश कियोसी। इंशाल्लाह उम्मीद है सभी दोस्तन के पसंद इंदो। ये मेहमान असा आया जेके असा के फन में ज़ाहिर करने के लिए इंशाल्लाह उम्मीद है तो असा कामयाब थींदासी। इहा ही असांजी उम्मीद है। असो फन तो ज़ाहिर गरीब मानू अग तो वही को तो सके वजह इहा थी हुजे जो गुरबत बार सुम्ही वही को था सकूँ
त हिते असांजो जेको फ़न अवां जे अॻियां पेश कयोसीं। पोइ हाणे जेकी अवां जी मोहबत हूंदी, आवाम जी मोहबत हूंदी, जेके असांखे भाईंदा न भाईंदा, जेको सो अवां जे अखियुनि अॻियां ई महिरबानी।